प्यारा ॿारो, बाजी गुलबनू जी तरफ़ां तव्हां सभिनी खे भलीकार। तव्हां ॿुधी रहिया आहियो दिलचस्प अखाणियूं। अचो त अॼु जी अखाणी ॿुधूं ऐं लुत्फ़ अंदोज़ थियूं। मफ़ी बुसत, ॿियो सेम्यूल, 9 बाब। मफ़ी बुसत जी ॾुख वारी कहाणी। शहर में परेशानी हुई, को बि खिलंदो ना हो, ना ही को ॻाल्हाईंदो हो, सभु ॾिनल हुआ। उम्मीद आहे ही खौफनाक जंग जल्द ही खत्म थी वेंदी। छा साउल बादशाह दुश्मनन खे हराए सघंदो? सभ खां पहिरीं चौकीदारन डोड़ींदड़ शख्स खे ॾिठो। हू फौज जी पहिरीं कतारन मां ख़बर खणी आयो हो। को बि हुन जे चेहरे खे ॾिसी इहो चई सघे हा त का सुठी ख़बर न आंदी हुई। दुश्मन असांजी फौज जे पहिरीं तैयारन खे बर्बाद करे छॾियो। बादशाह साहुल ऐं शहजादो यूनतन शहीद थी विया आहिनि। भॼो, पंहिंजी जान बचायो। हर को खौफ ज़्यादा थियो ऐं घणा माण्हू शहर मां भॼी विया। केतिरो ख़राब ॾींहुं हो, ख़ास तौर ते मफ़ी बुसत लाइ। जेतोणी हू 5 सालनि जो हो, पर हुन खे सभु कुझु समझ अची रहियो हो। हुन जो पीउ शहजादो यूनतन मरी चुको हो। हुन जो पीउ हाणे कॾहिं बि घर न ईंदो ऐं हुन खे पंहिंजे हथनि में न खणंदो। हुन जो पीउ हाणे कॾहिं बि हुन खे पाण सां गॾु तीर अंदाज़ी करण लाइ न वठी वेंदो ऐं न ई हुन खे कहाणी ॿुधाईंदो। मफ़ी बुसत रोअण लॻो। हुन जी दाई हुन जी संभाल कई। मफ़ी बुसत, अच, असांखे हितां वञणो पवंदो। उन्हनि जल्द ई इहा जाइ छॾी ऐं उन खां पोइ इहो थियो। मुंहिंजो पेर। मफ़ी बुसत एतिरे ख़राब तरीक़े सां किरियो जो हाणे हू वधीक हलण जे क़ाबिल न हो। थोरो सोचियो, हुन हादसे जे करे हाणे हू माज़ूर थी चुको हो। ही हुन जी ज़िंदगी जो सभ खां ॾुखाईंदड़ ॾींहुं हो। पहिरीं हुन जो पीउ मरी वियो, पोइ उन्हनि खे भॼणो पियो ऐं पोइ हुन सां हादसो थी वियो ऐं हाणे हुन वटि रहण लाइ घर बि न हो। बाद में इहे माण्हू जेके भॼी आया हुआ, इहे लोदबार में पहुता। लोदबार जो मतलब आहे बेकार, नालाइक। खैर ही मानी मफ़ी बुसत ते ठीक वेंदा आहिनि। ओचितो ई हुन जी ज़िंदगी बेकार थी वई। यकीनन हुन सोचियो हूंदो त हाणे मां केर कम जो न रहियो आहियां। छा तव्हां खे बि कॾहिं लॻंदो आहे त तव्हां के कम जा न आहियो? तव्हां पंहिंजी क्लास में बहितरीन न आहियो? तव्हां रांदि जे मैदान में कॾहिं अॻियां न रहंदा आहियो ऐं उन्ही करे तव्हां खे लॻंदो आहे त ॿिया तव्हां खां वधीक अहम आहिनि ऐं तव्हां खे उन्हनि जेतिरो प्यार न मिलंदो आहे। छा तव्हां मफ़ी बुसत खे समझी सघो था? हू केतिरनि सालनि ताईं लोदबार में अहिड़ी तरह रहियो। हुन जे पीउ जो सभ खां सुठो दोस्त दाऊद हो। जॾहिं हू इसराइल जो बादशाह थियो त हू वॾी फिकर सां पंहिंजे महल में फिरी रहियो हो। नौकर ज़ीबा, छा साउल जे खानदान में अञा ताईं को ज़िंदा आहे या न? हा, यूनतन जो पुटु मफ़ी बुसत, हू मंडो आहे। त हू किथे आहे? हू लूदबार में रहंदो आहे। दाऊद बादशाह छा करण वारो हो, मां तव्हां खे ईंदड़ ड्रामे में ॿुधाईंदसि। ठीकु आहे ॿारो, हाणे बाजी गुलबानो खे इजाज़त ॾियो। ख़ुदा हाफ़िज़।